मोहतरम सदर महफिल मोजी मेहमान मुझा मोजी उस्ताद मुझा प्यारा शागिर्द दोस्तों अस्सलाम। अॼु असां सभु गॾिजी ख़ुशी सां आज़ादी सां जशन आज़ादी ख़ुशी जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असांजो प्यारो मुल्क 14 अगस्त 1947 ईस्वी ते आज़ादु थियो। इन ख़ुशी जी ॾियारे खे 78 साल 936 महीना 28,489 ॾींहं 4,069 हफ़्ता 6 ॾींहं 6,83,736 कलाक गुज़री चुका आहिनि। अॼु असां सभु आज़ादी सां जशन आज़ादी ख़ुशी जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। पर असांजो मुल्क नई ख़ुशी सां मिलियो ऐं नई आज़ादी सां मिलियो। असांजे वॾनि जानी माली क़ुर्बानी ॾिनियूं पाकिस्तान रियासत खे हिकु अलॻि वतन हासिलु करण लाइ। मोहतरम क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जी वॾनि जदोजहद वॾे तहरीकनि खां पोइ असांजो मुल्क गॾियल ख़वाबनि ऐं उमीदुनि जो नतीजो बणियो। आज़ादु रियासत आज़ादु वक़्त इज़त सां नान मिलंदा इन जो क़दुरु कयो। पाकिस्तान सिर्फ़ु हिकु मुल्क न त केतिरनि माण्हुनि जो संगम आहे। असां सभई हिकु ज़ंजीर जा हिसा आहियूं। सिंधी पंजाबी पठान बलोच मांझा असां सभिनी जो हिकु क़ौम आहे। असांजूं रीतूं रस्मूं मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं पर असांजो मक़सदु हिकिड़ो ई आहे, पाकिस्तान जी तरक़ी ऐं पाकिस्तान जी ख़ुशहाली। मुंहिंजा प्यारा शागिर्द दोस्तों, तव्हां हिन मुल्क जो रोशन मुस्तक़बिल आहियो। तव्हांजी कुलनि ते प्यारे पाकिस्तान जी तरक़ी ऐं कामयाबी जो दारोमदार साइंस टेक्नोलॉजी फ़न इल्मु हर शोबे में तरक़ी करे पंहिंजे मुल्क खे अॻिते वठी हलूं। अचो त असीं पंहिंजी पढ़ाई खे संजीदगी सां वठो ऐं के महिनती शहरी बणिजी पंहिंजे मुल्क खे अॻिते वठी हलूं। आज़ादी हिकु नेमत आहे, उन जी हिफ़ाज़त करणु असां सभिनी जो कमु आहे। क़ाइद-ए-आज़म जी असूलनि इताअत ईमान तज़ीम ते हलंदे हिकु मज़बूत ख़ुशहाल अमीन पाकिस्तान बणाइणो आहे। इन मौक़े ते मां पंहिंजे उस्तादनि जो ज़रूरु कयो। उस्ताद माशरे जा मेम्बार जेके असांजो साच सोचनि जी संवारींदा आहिनि ऐं रोशन मुस्तक़बिल ईंदा आहिनि। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद। माशाअल्लाह तमामु बहितरीन ऐं सुठे अंदाज़ में तव्हां तक़रीर जेका पेश कई आहे मिस्टर शहज़ाद अली। ऐं ईअं ई हमेशह महिनत कंदा रहो, पंहिंजे इल्म सां लगन लॻायो, दिलचस्पी लॻायो ऐं अॻिते वधंदा हलो। इंशाअल्लाह कामयाबियूं तव्हांजे क़दमनि में हूंदियूं।